सेंटर फॉर पीस एंड डेवलपमेंट इनिशिएटिव्स (CPDI) पाकिस्तान में बजट अंदर शफ़ाफ़ियत जी सूरत हाल बाबत रिपोर्ट जारी करे छॾी। सहारा ह्यूमन एड एसोसिएशन जे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर निसार अहमद सूमरो सिटीज़न नेटवर्क फॉर बजट अकाउंटेबिलिटी तहत कोटड़ी में कोठायल प्रेस कॉन्फ्रेंस के ख़िताब कंदे चयो त रिपोर्ट में वफ़ाक़ी ऐं सूबाई सतह ते बजट साज़ी जे अमल में कयल कोताहियुनि जी निशानदेही कई वई आहे। हुन चयो त पाकिस्तान में बजट मुख़्तलिफ़ तबक़नि सां तालुक़ रखंदड़ फ़र्दनि सां मुशावरत करे तयारु करणु घुरिजे। निसार सूमरो चयो त CPDI हमेशह बजट साज़ीअ जे अमल में शफ़ाफ़ियत लाइ कोशिश कई आहे। हिन साल वफ़ाक़ी सूबाई सतह ते इन अमल जो जाइज़ो वरितो वियो आहे। हीअ रिपोर्ट न सिर्फ़ पाकिस्तान में बजट जे शफ़ाफ़ियत जी सूरत हाल जो जाइज़ो पेश करे थी, पर इन सां गॾु इहो अंदाज़ो पिणु लॻाइण में मदद थी ॾिए त पाकिस्तान में मालूमात ताईं रसाईअ जो हक़ बजट बाबति मालूमात हासिल करण में केतिरो मददगार आहे।